अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। असां ही पढ़ूं था सूरत हूद। हूद अलैहिस्सलाम हज़रत नूह खां पोइ आद क़ौम हुई, उन आद क़ौम जो नबी जेको मशहूरु आहे हूद अलैहिस्सलाम। ऐं हिन सूरत पहिरीं हज़रत रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके वारनि सां जेके ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं, उन्हनि एतिराज़ कया, उन्हनि जा जवाब अलाह ताला ॾिना। उन खां पोइ नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र आयो। उन खां पोइ उनजी क़ौम कीअं ग़रक़ थी, नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी कीअं जूदी ते वञी लथी, उनजो पुटु कहिड़े नमूने सां ग़रक़ थी वियो, उहा हिते ॻाल्हि आई। उनजी घरवारी हज़रत नूह अलैहिस्सलाम जी उनजो ज़िक्र सूरत तहरीम में ईंदो, उहा बि ग़रक़ थी। वरी पंहिंजे माइटनि मिटनि जो औलाद जो ज़ाल जी सिफ़ारिश नथो करे सघे रसूल पाक नूह अलैहिस्सलाम या हूद अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम जो, त हूद जो ज़िक्र आयो। उन खां पोइ समूद जो ज़िक्र आयो, क़ौम जो जेका कीअं ग़रक़ थी। सालिह अलैहिस्सलाम हुन ते नबी आयो, पोइ उनजी ॻाल्हि न मञियाऊं, पोइ उहे कीअं तबाह थिया ऐं उनजी मोमिन जेके आहिनि से कहिड़े नमूने सां बचिया। हाणे अचे थी ॻाल्हि हज़रत इब्राहिम ऐं हज़रत लूत अलैहिस्सलाम जी गॾु। लूत अलैहिस्सलाम ऐं हज़रत इब्राहिम ज़ारा ॿ शख़्स आहिनि, पर हू हुनजो भाइटियो आहे, हज़रत नूह अलैहिस्सलाम जो भाइटियो आहे, हारान जो पुटु आहे। ऐं पंहिंजो हिनजो हज़रत इब्राहिम जो वालिद साहिबु खणी चइजे त उहो आज़र, तारिख़ नालो हुनजो तौरात में, तारिख़ या तारिख़ ऐं आज़र थो चइजे हुनखे क़ुर शरीफ़ में। त उहे हुया पहिरीं उर में, उर जेको आहे सनासरीअ जे इलाइक़े में जे फुरात जे भरिसां। पोइ उतां ई जेको बि वाक़ियो थियो सूरत अंबिया में हुनजो ज़िक्र आहे, सूरत साफ़ात में त कहिड़े नमूने सां ओड़ाह में विधऊं हज़रत इब्राहिम खे, पोइ उतां ई अलाह ताला हुनखे बचायो, पोइ उतां ई निकिता त हाणे हलूं था कनान ॾांहुं वञण जो इरादो हो उन्हनि जो, सो विया पूरी फैमिली उतां ई ॼण निकिता, जेके बाक़ी बचा। हारान उते मरी वियो उन ओड़ाह में या कहिड़े नमूने सां, जेको लूत जो पीउ हुयो अलैहिस्सलाम जो। बाक़ी हारान में अची पदाम आराम चइबो उनखे, पदाम आराम, आराम रमज़ातिल इमाद, उन इलाइक़े में रहिया। उते हज़रत इब्राहिम जो पीउ उते रहियो। पोइ उनखे बि वेठे चवंदो त बुतनि जी परस्तिश न कर, त उनजो ज़िक्र सूरत मरियम में ईंदो त मूं वटां हितां निकिर, न त आउं तोखे रजम कंदुसि, न विढ़ंदुसि तोसां, मारींदुसि ऐं भॼी वञ मूं वटां। पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो ठीकु आहे वञा थो। पोइ अलाह सुब्हानो ताला चयो हुनखे तौरात में चई त हलिया त तोखां वठी हलां। पोइ आया किनान में, पोइ उतां खां मिस्र में भाइटियो हिन सां गॾु हुनजी घरवारी सारा अलैहिस्सलाम ऐं पंहिंजो भाइटियो लूत अलैहिस्सलाम जेको हारान जो पुटु आहे। हाणे इहे ॿई ॼणा आया, पोइ वरी मिस्र विया। हुते क़ैद थी वियो हलियो, इन करे मिस्र में आया। मिस्र में आया वरी माल मिल्कियतूं गॾु करे आया, पंहिंजो बादशाह हुनखे ॾिनियूं मिल्कियतूं उते जे मिस्र वारे। त इन करे पोइ वरी मोटी आया किनान में, उते हिकिड़े पासे वियो, ॿिए पासे वियो। तौरात में ईअं लिखियलु आहे त हुननि जा जेके माल चाढ़ींदड़ नौकर चाकर हुआ से पाण में विड़ियो पवनि त हिते मुंहिंजो माल चढ़ंदो, हुते मुंहिंजो माल चढ़ंदो। बराबरि रब पाक जो हिकिड़ो सिलसिलो थिए थो त हिते हिकिड़ो नबी हुजे, हुते ॿियो नबी हुजे। त लूत अलैहिस्सलाम बि नबूअत जे दर्जे ते पहुतो। उनखे सदोम ऐं गुमोर जे इलाइक़े में मोकिलियऊं, जिते ॿियूं बुछड़ायूं हुयूं, पर सोडामी जो जेको चइजे थो लवाथी जो सिलसिलो या ग़ुलामबाज़ी जो या परवरशन घणियूं ॿियूं बि घणियूं बुछड़ायूं हुयूं उन्हनि मंझि। उन्हनि वटि वञे हज़रत लूत अलैहिस्सलाम रहियो। हाणे तौरात में लूत अलैहिस्सलाम जो ज़िक्र टिनि नमूननि सां आहे। हिकिड़ो त हुनजी तारीफ़ जीअं सूरत अनाम में आहे, सभिनी नबियनि जी त भलाड़ा हुआ, सुठा हुआ, हुनमें लूत अलैहिस्सलाम जो बि ज़िक्र आहे। अंबिया सूरत अंबिया में बि हज़रत लूत अलैहिस्सलाम जो ज़िक्र सिर्फ़ु हुनजे नबूअत ऐं हुनजी ॻाल्हि जे मुतलिक़ आहे, यानी भलाड़ी। बाक़ी जॻहियुनि ते हज़रत लूत अलैहिस्सलाम जो ज़िक्र ॿिनि सूरतुनि में अचे थो।
या त हज़रत इब्राहिम सां गॾु वाक़ियो जेको आहे त हुते अचनि था फ़रिश्ता हज़रत इब्राहिम वटि ऐं खेसि ख़ुशख़बरी ॾियनि था हज़रत इसहाक जे पैदा थियण जी ऐं उन ख़ुशख़बरी सां गॾु वरी चवनि था असीं वञूं पिया फलाणे इलाइक़े में सदोम ऐं गुमोर खे असीं तबाह कंदासूं। हज़रत इब्राहिम चए थो उते त मुंहिंजो लूत अलैहिस्सलाम बि आहे, लूत मुंहिंजो भाइटियो आहे, त असांखे ख़बर आहे असीं हुनखे बचाईंदासूं, हुनजी फैमिली खे, हुनजूं ॿ नियाणियूं आहिनि हुनखे बचाईंदा, पर हुनजी घरवारी पोइ ते रहिजी वञण मञा थींदी। उनजो ज़िक्र ॼण कनि सूरतुनि में गॾु अचे थो ऐं ॿियनि कनि में रुॻो हज़रत लूत अलैहिस्सलाम जो अलॻि यानी हज़रत इब्राहिम जे वाक़े खां सवाइ ज़िक्र अचे थो त हू उन वटि फ़रिश्ता आया ऐं पोइ ईअं थियो ऐं पोइ उहो सदोम ऐं गुमोर तबाह थिया। बहरहाल उन तबाही जो ज़िक्र या त हज़रत इसहाक जे ख़ुशख़बरी सां गॾु आहे, उन में ॼण हज़रत इब्राहिम उहो उन में हिन सूरत में हुद में बि इन नमूने जो ज़िक्र आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सिफ़ारिश करे थो उन सदोम ऐं गुमोर जे इलाइक़े जी त तूं इनखे कीअं तबाह कंदे, जो उते जेकॾहिं हेतिरा सुठा हुजनि माण्हू, तौरात में तफ़सील सां ज़िक्र आहे हिन ॻाल्हि जो ऐं क़ुर शरीफ़ में मुख़्तसिर ज़िक्र आहे त हुते जेकॾहिं सुठा हुजनि त पोइ चइनि 50 हुजनि जे 45 हुजनि जे 40 हुजनि जे 30 हुजनि 10 हुजनि, 10 ताईं आख़िर में पहुता बि जे 10 हूंदा त मां हुनखे तबाह न कनि अलाह ताला इहो ॼण ॻाल्हि चयो। उहा ॻाल्हि हिन में आहे पंहिंजो त मुजादिलो कयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अलाह सुब्हानहू ताला सां यानी बहस कयईं त जेकॾहिं सुठा हुजनि माण्हू हिते त इन मुल्क खे तबाह न कर, त चई जेकॾहिं 10 हूंदा त मां तबाह न कंदुसि। हाणे इहो हिकिड़ो प्रिंसिपल ठहियो त जेकॾहिं कंहिं बस्ती में कंहिं इलाइक़े में कंहिं मुल्क में कंहिं शहर मंझि 10 माण्हू चङा हूंदा भलारा हूंदा ॿिया बुछड़ा हूंदा, अलाह ताला उहो अज़ाब तबाही बर्बादी वारो जेको आहे सो न मोकिलींदो, पर जेकॾहिं 10 खां बि घटि हूंदा त पोइ मोकिलींदो। पाण इहा ॻाल्हि हिते हिन में अचे थी। पहिरीं हज़रत इब्राहिम जी ॻाल्हि बशारत ख़ुशख़बरी हज़रत इसहाक पैदा थींदो, तेसि ताईं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम वॾो जेको फ़र्ज़ंद आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो सो 14-15 सालनि जो थी वियो आहे ऐं ख़ितनो ॿिन्ही ॼणनि कयो आहे अलाह ताला जे हुकुम सां ऐं सभु जेके मेल हुया हुननि जी फैमिली मंझि हुनजा नौकर चाकर सभई हुननि बि ख़ितना कया आहिनि। इन ख़ितनो जेको आहे सो हिकिड़ो कवेनेंट जो हिसो आहे तौरात जे हिसाब सां, ऐं असां वटि बि यानी मुस्लिम उम्मत जेका आहे हाणे के चवंदा रुॻो असां वटि ख़ितनो रखियो आहे बाक़ी त अख़लाक असांजो ख़तमु आहे। सो बहरहाल उहो इस्लाम जो बि आहे ऐं पंहिंजे तौरात वारा यानी यहूद जेके आहिनि उहे बि ख़ितनो कनि था, त असांखे ॿिन्ही खे ॼण इहो कोवेनेंट जो हिसो आहे, यानी उहो जेको असां वटि अलाह ताला सां मुआहिदो आहे जेको उन सां उनजो हिसो आहे। हाणे तव्हां पढ़ूं था 69 आयत खां वठी 83 आयत ताईं ॼण इहे आयतूं आहिनि जेके हज़रत इब्राहिम जी ॻाल्हि बि ईंदी, इसहाक जे पैदा थियण जी ख़ुशख़बरी ऐं लूत अलैहिस्सलाम जी पंहिंजे बस्ती जी उनजी तबाही जी ऐं लूत अलैहिस्सलाम जे निकिरी वञण जी निजात जी, त निजात बि आहे पर तबाही ऐं बर्बादी बि सदोम ऐं गुमोर जी आहे। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलक़द जाअत रुसुलुना इब्राहीम, ऐं आया असांजा रुसुलुना इब्राहिम वटि बिल बुशरा ख़ुशख़बरी सां, ख़ुशख़बरी खणी आया। हाणे अंग्रेज़ चवंदा आहिनि अक्सर टू हैव अ गुड न्यूज़ एंड अ बैड न्यूज़, ॿुधायूं तव्हां कहिड़ी ॿुधायो पहिरीं त इहो आहे त ख़ुशख़बरी बि आहे ऐं ख़राबु ख़बर बि आहे। ख़राबु ख़बर सदोम ऐं गुमोर जे तबाही जी आहे। वलक़द जाअत रुसुलुना इब्राहीम बिल बुशरा क़ालू सलामा, उन्हनि अची सलाम कयो फ़रिश्तनि। क़ाल सलामुन, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जवाबु ॾिनो। हाणे इहो वाक़ियो त वञे थो ऐं वरी तव्हां बि तयारु करे अचे थो। क़ाल सलामुन फमा लबिस अन जाअ बिइज्लिन हनीज़, वक़्तु न गुज़रियो फमा लबिस मां को थोरो ई वक़्तु यानी थोरी देरि मंझि वियो, यानी यकदमि फौरन पहुतो वञी। सो जा बि इजलिन हनीज़,
आंदई गाबो पकल ठाराए खणी आयो, मानियूं बानियूं पचरायईं पंहिंजी हज़रत हज़रत सारा अलैहिस्सलाम हुई, हज़रत हाजरा हुन वक़्तु हिते हुई या होॾां हुई मके में ख़बर न आहे। बहरहाल पोइ इहो पचाए खणी आयो। فلما رأى أيديهم لا تصل إليه نكرهم पोइ ॾिठा या तौरात में हिन में फ़र्क़ु क़ुर में ॼण इहो आहे। क़ुर मुहैमन आहे। तौरात में जेका ग़लति ॻाल्हि आहे तंहिंखे सही करे थो। तौरात में आहे पोइ हुननि खाधो, जेको बि असां वांदो सो खाधऊं। क़ुर में आहे त न, हुननि कोन खाधो, छो जो हू फ़रिश्ता हुआ, खाइण वारा कोन हुआ। इन करे हुननि खाधो कोन, हथु कोन वधायऊं खाधे ॾांहुं। त पोइ इन करे हज़रत इब्राहिम वरी ॾिनो त छो मुंहिंजो खाधो नथा खाइनि, माना ई कंहिं दुश्मनी जे ख़्याल सां आया आहिनि, मूंखे मतिलबु त मूंसां विढ़ण जे लाइ या छा हिन जो कहिड़ो इरादो आहे। छो जो नमक हलाल थींदो, माण्हू खाईंदो, हुनजी शइ घर जी मानी खाईंदो त ॼण हिकिड़ो सुठो आहे, ऐं मानी न खाईंदो त हुन मां ख़ौफ़ थींदो त हीउ ओपिरो माण्हू धारियूं आहे, चाला आयो आहे, कहिड़े मक़सद सां आयो आहे, मूंसां विढ़ण जे लाइ आयो आहे। त इन करे हिते हज़रत इब्राहिम डिॼे थो हुनखां त हीउ छो नथा खाइनि। पर पोइ वरी हुनखे आदत ॾियनि था त असां खायूं, इन करे कोन था जो असीं फ़रिश्ता आहियूं। इहा ॻाल्हि ॼण हिन में क़ुर में वाज़िह आहे, तौरात में ॼण ग़लति आहे। छा अलाह ताला सही कयो क़ुर में। इन करे क़ुर खे क़ुर मुहैमन आहे ऐं तस्दीक करे थो। जेका सची ॻाल्हि आहे, जेका कूड़ी ॻाल्हि आहे, तंहिंखे सही थो करे, करेक्ट करे थो। फलम्मा रअى अयदीहुम, न ॾिठाई हुनजा हथ वधंदे, ला तसिलु इलैहि, खाधे ॾांहुं वधंदे कोन ॾिठाई, नकिरहो, पोइ हुनखे ॼण ओपिरो सुञी, ख़राबु लॻी हुनखे ॻाल्हि, सुठी न लॻी, छो नथा खाइनि। वअوجس منهم خيفة, ऐं हुनखां महसूसु कयईं डपु, ख़ौफ़, छो नथा खाइनि। قالوا لا تخف, चवनि डिॼ न, इन्ना उर्सिलना इला क़ौम लूत, असीं मोकिलिया विया आहियूं क़ौम लूत ॾांहुं। पंहिंजी रसूल आहियूं अलाह जा, यानी फ़रिश्ता आहियूं। हाणे चवनि कालू ला तख़फ़, तूं डिॼ न। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम सूरत साफ़ में हुनजो ज़िक्र ईंदो त उन वटि ओचितो माण्हू अलाए किथां ॿुधण अची विया। हज़रत इब्राहिम हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ॾिनो जी किथां अची विया आहिनि। ॿाहिरि को चौकीदार कोन हो जंहिंखे रोकींदा, मुंहिंजे घर में पहुची हलिया ऐं मुंहिंजे महिराब में पहुची विया जिते आउं इबादत थो कयां, केरु आहिनि। त हुन चयो तूं डिॼ न, त डिॼ न माना तूं डिॼ न असां खां। हिते बि हज़रत इब्राहिम खे चयो तूं डिॼ न। फला قالوا لا تخف إنا أرسلنا إلى قوم لوط وامرأته قائمة, ऐं हज़रत इब्राहिम जी घरवारी यानी सारा अलैहिस्सलाम, नाला न आहिनि, सारा अलैहिस्सलाम आहे, ख़बर आहे, उहा बीठी हुई, यानी घर भरिसां ई मतिलबु टेम्ट में हुई जो उते पोइ खिली। फदहकत, हाणे दहकत जो लफ़्ज़ तौरात में, तौरात वारा चवंदा दहक माना खिलणु, दहक माना खिलणु आहे। दहाक जो इसहाक अलैहिस्सलाम जेको पैदा थींदो पुटु, उहो दहाक इसहाक आहे। पर दहक जी माना इहा बि आहे त यानी वरी जवान थी वञण जो, मेंसिस अचनि, इहा माना हिन वजह आहे दहक जी तौरात में माना करनि था। फदहकत, पोइ उहा टिड़ी, ख़ुशि थी या खिली। फबशरनाहा बिइसहाक, इसहाक जी असां बशारत ॾींहुं हुनखे। पाण ॿिए हंधि आहे तूं खिलीं, त चए आउं कोन खिलियुसि, चए न तूं खिलीं। पोइ इहो मतिलबु हिकिड़ो बहस थींदो हुननि जे विच में, पोइ उहो चवंदी कीअं असांखे बि औलाद थींदो वग़ैरह, इहो एतिराज़ु कनि था। जीअं त ज़करिया अलैहिस्सलाम चए थो त कीअं थींदो, असीं त पोढ़ा आहियूं, पर अलाह ताला चए थो इहो अलाह जो हुक्म सां थींदा। फबशरनाहा बिइसहाक मिन वराइ इसहाक याकूब, ऐं इसहाक खां पोइ ते वरी याकूब अलैहिस्सलाम जी बशारत बि ॾिनई त याकूब अलैहिस्सलाम थींदो इसहाक जो औलाद, ऐं उन वञा सिलसिलो हलंदो नबियनि जो, जेको ख़तमु थींदो अची हज़रत ईसा अलैहिस्सलाम, हज़रत याहया ज़करिया जे इला ज़माने में। उन खां पोइ फ़तरत जो ज़मानो ईंदो 500 साल, 570 जेतिरा बि,
उन खां पोइ नबी पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इस्माईल जे औलाद मंझां ईंदो ऐं हीअ नबूअत हिते ख़तमु ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी नबूअत हिते ख़तमु। इन करे हीअ नबूअत जेके इब्राहिम जे सिलसिले जा नबी आहिनि उहे ख़तमु ऐं सॼी दुनिया में नबूअत ख़तमु। इहा माना इहा आहे। وامرأته قائمة فضحكت فبشرناها بإسحاق ومن وراء إسحاق يعقوب قالت يا ويلتى حضرت سارا عليهمالسلام चयो या वैलता मथे माण्हू औरतूं कंदियूं आहिनि त मथे ते हथ हणंदियूं आहिनि चयो या वैलता वैल हुजे मूं ते अलिदो ऐं ॼणींदुसि छा अलिदो ऐं छा ॼणींदुसि व अना अजूज़ुन ऐं पोड़ी थी विया ऐं पोड़ी आहे वरी अकीम बि आहे संध आहे यानी औलादुनि खे हेसि ताईं थियो कोन्हे को वहाज़ा बैली शेखा हीउ पोड़ो थी वियो आहे मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे यानी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पोड़ो आहे। इन लशयुन अजीब इहा ॻाल्हि अजीब था कयो असांखे औलाद थींदो हाणे कहिड़ो औलाद थींदो चयो दाक़त जी ॻाल्हि तूं खिली तूं खिली जी माना इहा आहे। कालू अतअजबीन फ़रिश्तनि चयो त तूं अजब खाईं थी इन ॻाल्हि ते मिन अमरिल्लाह अलाह जे हुकुम ते तूं अजब थी खाईं अलाह जो हुकुम आयो अलाह जो मिन अमरिल्लाह रहमतुल्लाह व बरकातुहू अलैकुम अहलल बैत हाणे अहलल बैत हाणे अहल बैत इन माना में ई ख़बर पई अहल बैत माना घर वारी यानी हज़रत सारा अहल बैत आहे हज़रत इब्राहिम जी ऐं इन करे हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं अहल बैत आहिनि हुनजो औलाद बि अहल बैत आहे। त असां वटि अहल बैत जेको आहे सो हज़रत अब्दुल मुतलिब जो औलाद हज़रत हुन खां मथे जेको औलाद ऐं हज़रत अब्बास जो औलाद हज़रत जाफ़र जो औलाद हज़रत अली जो औलाद सभई अहल बैत आहिनि सम्झो मतिलबु त अहल बैत आहिनि घर वारा सभु ईअं न त रुॻो फलाणा फलाणा माण्हू अहल बैत आहिनि त हिन अहल बैत तां हिकिड़ो मतिलबु त मसइलो पैदा थी करे छॾियो अथनि असां माण्हुनि अताजबीन मिन अमरिल्लाह रहमतुल्लाह व बरकातुहू अलैकुम अहलल बैत अहलल बैत गे घर वारो जब बि घर में वञे त उन ते सलाम कजे जंहिं बि घर में वञे पोइ भले नबी पाक जो औलाद हुजनि या न हुजनि उते चएसि अस्सलाम अलैकुम या अहलल बैत या अहलल बैत घर वारो यानी हिन घर वारो नबी पाक जो घर पंहिंजो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर जो सां मुहबत करणु उहा हज़रत सूरत इब्राहिम में आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं छॾियो पंहिंजे औलाद खे हुते त अलाह ताला हुकुम वञी करे छॾियो त माण्हू ॼण हिन हज़रत इब्राहिम दुआ घुरी ऐं अलाह ताला उहा क़बूल कई त हिन जो औलाद सां मुहबत कंदा इंसान त इन करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औलाद सां बि सॼी दुनिया मुहबत कंदी जेके मुस्लमान आहियूं असां काफ़िर बि मुहबत कनि था कंहिंखे मिन अमरिल्लाह रहमतुल्लाह व बरकातुहू अलैकुम अहलल बैत इन्नहू हमीदुन मजीद बेशक अलाह ताला हमीद आहे सारा वारो आहे ऐं मजद वारो आहे तमामु वॾी सगोरो आहे। फलम्मा ज़हब अन इब्राहीम हज़रत इब्राहिम जो जॾहिं ख़ौफ़ लथो पक ॾिस भई हीअ मूंसां विढ़ंदा कोन को हीअ फ़रिश्ता आहिनि वेंदा वञनि पिया हुन पासे पर मूंखे त ख़ुशख़बरी ॿुधायूं था त पुटु थींदो ऐं पुट खां पोइ वरी पोटो बि थींदो याक़ूब अलैहिस्सलाम उहो बि थींदो उहा बि ख़ुशख़बरी ॾेई छॾियऊं पर हाणे मुजादिलो थो करे त वरी सदोम गुमोर ॾांहुं वञो पिया पर उहो उते छाला तबाह करियो जो हुते हेतिरा हुजनि 50 हुजनि 60 माण्हू पोइ जे 50 हूंदासीं तबाह कोन कंदासूं जे भला 35 हुजनि 30 हुजनि 25 हुजनि 20 हुजनि 15 हुजनि 10 हुजनि पोइ जे 10 हूंदा त बि असीं तबाह कोन कंदासूं इहो ॼण हिकिड़ो 9 दफ़ा इहा ॻाल्हि आहे तक़रीबन जहिड़ी महराज में हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे चवण ते 9 दफ़ा अचे वञे थो
अलाह ताला जे हुज़ूर में वापसि हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि, तीअं ई ॼण 9 दफ़ा हज़रत इब्राहिम मुजादिलो करे चए थो हीअं भला हेतिरा भला हेतिरा भला हेतिरा भला हेतिरा हुजनि. فلما ذهب عن إبراهيم الروع وجاءته البشرى يجادلنا असां सां मुजादिलो कयईं. असां यानी मुजादिलो माना गुफ़्तगू यानी बहस कयईं असां सां. फ़ी क़ौम लूत, लूत जे क़ौम जे मुतलिक़. हाणे 14 चैप्टर में जेनिसिस जे आहे त सदोम गुमोर जो जेको बादशाह हो सो आयो, जॾहिं उनखे खणी थिए विया हमूराबी जा ईरान वारा मेसोपोटेमिया जो बादशाह जेको आयो, उहो खणी थिए वियो हुनखे लूत अलैहिस्सलाम खे ॿियनि खे बि. त पोइ हज़रत इब्राहिम वियोसि हुनखे वापसि खणी वठी आयो. पोइ सदोम ऐं गुमोर जे बादशाह चयो त हीअ जेके वापसि खणी आयो मिल्कियतूं इहे तोखे आयूं. पोइ चईं आऊं तोखां रिश्वत कोन थो वटि घुरणु चाहियां, जो मतां तूं सुभाणे चईं मयार ॾींहुं त इब्राहिम खे मूं शाहूकार कयो आहे, त इहो इनकार कयईं. इहो 14 चैप्टर जेनिसिस जे हुन में इहा ॻाल्हि आहे. त मतिलबु त हुनजो थोरो न खयईं. सिफ़ारिश हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कई, पर अलाह ताला वटि उहा क़बूल न हुई. जेकॾहिं क़बूल करे हा हुनजो 14 चैप्टर में उहा ॻाल्हि, त पोइ अलाह सुब्हानो ताला खे उहा क़बूल करणी पवे हा जेका सिफ़ारिश. पर हीअ सिफ़ारिश क़बूल न पई. हज़रत इब्राहिम जी इहा सिफ़ारिश बि क़बूल न पई त सदोम ऐं गुमोर खे बचाए, छो जो उहे बुछड़ा हुआ ऐं पंहिंजे पीउ जे मुतलिक़ बि इस्तिग़फ़ार कंदो रहियो कंदो रहियो कंदो रहियो. पर पोइ जॾहिं हू गुज़ारे वियो हलियो, जेसिताईं जीअरो हुयो हारान में वेठो हो, तेसिताईं जीअरो हुजे तेसिताईं इस्तिग़फ़ार कंदो रहियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम. पर उहो क़बूल न पियो, छो जो हू काफ़िर रहियो. ऐं काफ़िर जी हैसियत सां जॾहिं गुज़ारे वियो त पोइ अलाह ताला हुनखे ॿुधायो, इतला ॾिनो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे त तुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे कुफ़र जे हालति में, इन करे हाणे तूं हुनजे मुतलिक़ इस्तिग़फ़ार न घुर. या सूरत तौबा में इहा ॻाल्हि आहे. त इहा ॻाल्हि हिते ॼण आहे त मुजादिलो करणु लॻो, यानी सिफ़ारिश करणु लॻो त तबाह न करियो, मुड़ी वञे. मतिलबु त एतिरो वजाअतुल बुशरा ख़ुशख़बरी युजादिलना फ़ी क़ौम लूत. अलाह ताला हिते क़ुर शरीफ़ में ॼण तफ़सील इन ॻाल्हि जो न आहे जेको तौरात में आहे. हिते रुॻो आहे त इन इब्राहिम हलीमुन अवाहुन मुनीब. 3 ॻाल्हि 4 लफ़्ज़ आहिनि. इब्राहिम जेको आहे सो बेशक हलीम हो, बुरदबार हो ऐं अवाम नरम दिलि हो, यानी हर कंहिंजी सिफ़ारिश करे. सदोम ऐं गुमोर जा बुछड़ा माण्हू उनजे लाइ बि सिफ़ारिश कयईं. ऐं पीउ संदसि हेॾो मतिलबु मसइला ते पैदा कयईं, बुत परस्ती ते कयईं, उनजे लाइ बि सिफ़ारिश ते कयईं. या अबते सूरत मरियम में या अबते या अबते या अबते या अबते, हे मुंहिंजा प्यारा पीउ, हे मुंहिंजा प्यारा पीउ. पर पोइ उहो बि उन बि न मञियो त उहा बि क़बूल सिफ़ारिश न थी. हिन इब्राहिम हलीमुन अवाहुन मुनीब, वरी वरी मोटी अचणु, अनाब करण वारो, रुजू कंदड़ अलाह ताला ॾांहुं. उहो जेको अलाह ताला जे हज़रत इब्राहिम जा इहे नाला आहिनि. हा, हिते अलाह ताला फरमाए थो या इब्राहिम अरिद अन हाज़ा, ए इब्राहिम इन ॻाल्हि खे छॾे ॾे, इन ॻाल्हि तां मुड़ी वञ, मुंहुं मोड़ इन ॻाल्हि तां, यानी इहो छॾे ॾे ॻाल्हि. मुंहिंजे विच मूंखे ख़बर आहे त हू मञण वारा न आहिनि. सदोम ऐं गुमोर बुछड़ी क़ौम आहे, मूंखे हुनखे तबाह करिणो ई करिणो आहे. या इब्राहिम अरिद अन हाज़ा इन्नहु क़द जाअ अम्रु रब्बिक. अलाह ताला जो अमर अची चुको आहे, इन्हनि जे मुतलिक़ हुकुम थी सादिर थी चुको आहे ऐं आवाज़ु पहुतो आहे आसमाननि ते असांखे घणो. ऐं हाणे असांखे तबाह करणी करणी आहे. तूं इन ॻाल्हि खे छॾे ॾे, मुड़ी वञ इन ॻाल्हि तां, सिफ़ारिश हाणे वधीक न कर. या इब्राहिम अरिद अन हाज़ा इन्नहु क़द जाअ अम्रु रब्बिक व इन्नहुम आतीहिम अज़ाबुन गैर मरदूद. गैर मरदूद रद्द थियणु, जेको रद्द न, यानी अज़ाब जेको मुड़ी वञे मोटी वञे. सूरत यूनुस में हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जे क़रीअ ते अज़ाब जेको मोकिलियो वियो सो वापसि वरितो वियो. हीअ गैर मरदूद आहे, यानी रद्द न थींदो, जेको आयो सो आयो, बसि हाणे हुकुम गैर मरदूद आहे, रद्द न थियण वारो आहे. हीअं मोटणो न आहे, अज़ाब सां वापसि न खणंदासूं, इहो अज़ाब थींदो ई थींदो. ऐं तूं हिन ॻाल्हि खे छॾे ॾे, तोखे सम्झ में ॻाल्हि अचे नथी भई हीअ तमामु बुछड़ी क़ौम आहे सदोम ऐं गुमोर.
وَإِنَّهُمْ آتِيهِمْ عَذَابٌ غَيْرُ مَرْدُودٍ रद्दी आई फलाणी शइ माना ख़राबु उछलण जहिड़ी आहे। रद माना मोटाइण यानी मोटाइण वारो न आहे। असां मोटाईंदासीं कोन, टरण वारो न आहे। साईं लिखियो आहे बेरवार साहिबु वलम्मा जाअत रुसुलुना, हाणे ही पहुता पंहिंजो रसूल जेके आहिनि, फ़रिश्ता जेके आहिनि, ज़ारा हिकिड़े मिंट में पहुची वेंदा, सेकेंड में पहुची वेंदा। फ़रिश्तनि खे कहिड़ी देरि आहे। हवाई जहाज़ पंहिंजे अलाह ताला जे हुकुम ते पहुची विया, हवाई जहाज़ खां मथे तेज़ आहिनि। वलम्मा जाअत रुसुलुना लूत असां वटि पहुता सदोम ऐं गोमोर जे इलाइक़े में, जिते हुनजो घर हो। उते जेको महिमान ईंदो हो उन सां हू झुठ कंदा हुआ। उहो अची 5 मोरे खां परे अची असां वियासीं, चई वींदे जी वेर 5 मोरे खां परे वींदे जी वेर लाइ छा चवंदा आहिनि? चई छा आहे? चई हिते अहिड़ी झुठ कंदा आहिनि माण्हू सां। वलम्मा जाअत रुसुलुना लूतन सीअ बिहिम वदाक़ बिहिम, पोइ मुंझी पियो हज़रत लूत अलैहिस्सलाम, चई महिमान आया आहिनि, हाणे हिते बुछड़ी क़ौम मुंहिंजी हिननि ते हमिलो कंदा, ऐं पंहिंजो तमामु तंग थियो। दैक़ सोड़ी थी दिलि हुनजी, छा थियो? ضاق بهم ذرعا وقال هذا يوم عصيب, चई त तमामु ॾुखियो ॾींहुं अची वियो आहे, मुंहिंजा महिमान अची विया आहिनि, हाणे बि सुहिणा ॾिसण में अचनि पिया। ऐं बुछड़ी क़ौम मुंहिंजी जेका सभु पई अचे। वजाहु क़ौमुहु युहरऊन, उन क़ौम जा माण्हू डोड़ंदा आया हुन वटि। युहरऊन इलैहि वमिन क़ब्लु कानू यअमलून सय्यात, ऐं इन खां अॻु में उहा क़ौम जेका बुछड़ा इहे कमु कंदी हुई। क़ाल या क़ौम हाउलाइ बनाती हुन्न अतहरु लकुम, चऊं त इहे मुंहिंजियूं धीअरूं यानी औरतूं आहिनि तव्हांजूं, मुंहिंजियूं धीअरूं वांगुरु आहिनि, इहे तव्हां हुन सां शादी करियो, उहे हुन सां आहियो, ऐं हीउ कमु कहिड़ो था करियो बुछड़ो। क़ाल या क़ौम, तौरात में बि आहे बनाती यानी धीअरूं, त हाणे उते बि चवंदा पंहिंजियूं धीअरूं आछियूं। पाण असां वटि उलमा जेके आहिनि से चवनि था त यानी धीअरूं निकाह जे लाइ आछियां आहियूं, जो पंहिंजी धीउ बि निकाह जे लाइ आछियां आहियूं, पंहिंजियूं 2 हुयसि जेके अञा शादी कोन थियल हुई हुनजी, उहा बि तौरात में बि ईअं धीअरूं आहे। पोइ उहे उन वटि बि इहो मसइलो आहे त निकाह जे लाइ आछियां या ॻाल्हि खे टारण जे लाइ चई हीअ वली जी वणी थी करियो। बहरहाल अलाह सुब्हानो तआला खे ख़बर आहे त छा जे लाइ अचई, त निकाह जेको आहे सो सही आहे, मतिलबु त सॼे शहर में मुंहिंजियूं इहे धीअरूं आहिनि, जेके बि औरतूं आहिनि, हुन सां निकाह करियो, बुछड़ाई बि जेका शुरू कई अथव या छा था करियो। क़ाल या क़ौम हाउलाइ बनाती हुन्न अतहरु लकुम, अतहर वधीक पाक उहा ॻाल्हि आहे तव्हांजे लाइ, हीअ नापाक ॻाल्हि आहे जेका तव्हां करियो था। हुन्न अतहरु लकुम, इहे औरतूं या मुंहिंजियूं धीअरूं इहे तव्हांजे लाइ वधीक पाक आहिनि। फतकुल्लाह, पोइ अलाह खां ॾिजो, अलाह परहेज़गारी कयो, तक़वा परहेज़गारी इख़्तियार कयो। वला तुख़्ज़ूनी फ़ी दैफ़ी, ऐं मूंखे मुंहिंजे दैफ़ में, मुंहिंजे महिमाननि में बुछड़ो न करियो, ख़्वार न कयो, ख़राबु न करियो, यानी हीअ मुंहिंजा महिमान आहिनि, तव्हां हिन ते हमिलो करे आया आहियो। अलैस मिनकुम रजुलुन रशीद, तव्हां में को आहे को चङो माण्हू, को सुठो रशीद माण्हू, रशीद इन करे चङो हुजे, सुठो हुजे, समझदार हुजे। कालू, उन्हनि जवाबु ॾिनो, हुनजो तरीक़ो इहो हुयो, कालू लक़द अलिमत, तूं त ॼाणी थो, तोखे ख़बर आहे अॻु में ई, लक़द अलिमत, अॻु में ई ख़बर आहे तोखे। कालू लक़द अलिमत मा लना फ़ी बनातिक मिन हक़, हाणे लफ़्ज़ पधिरो करे छॾियऊं त तुंहिंजे हिननि धीअरुनि ते त असांखे को हक़ु कोन्हे, तोखे ख़बर बि आहे असीं कहिड़े कम सां आया आहियूं, या तोखे ख़बर आहे हिननि धीअरुनि खे असीं छा कंदासीं, असांखे ख़बर, तोखे ख़बर आहे। कालू लक़द अलिमत मा लना फ़ी बनातिक मिन हक़ व इन्नक लतअलमु, ऐं तूं त ॼाणी थो, ज़रूरु ॼाणी थो, तोखे त ख़बर बि आहे। इन्नक लतअलमु मा नुरीद, त असीं छा था चाहियूं,
हाणे तौरात वारा चवंदा असांखे ख़बर न आहे छा माना आहे, माना सही सिधी पिधरी पई आहे 18 चैप्टर 19 चैप्टर में जेनेसिस ते। قال لو أن لي بكم قوة हज़रत लूत अलैहिस्सलाम ॼण मजबूर थी हलियो, चए थो ए काश मूंखे ताक़त हुजे, सघ हुजे जो आउं तव्हांखे रोके सघां। قال لو أن لي بكم तव्हां ते क़ुवत हुजे, मूंखे सघ हुजे। أو آوي إلى ركن شديد या को रुकन शदीद तंबो यानी अहिड़ो को भरजलो सहारो हुजे हा मुंहिंजो जंहिं को वठां हा। हज़रत इब्राहिम जो सहारो थी वियो जो हुनखे बचायो ऐं अलाह बि सहारो आहे वॾो, उहो आहे रुकन शदीद। أو آوي إلى ركن شديد قالوا يا لूत, जेके निभागा उते जा माण्हू हुआ उन्हनि चयो قالوا يا لूत إنا رسل, हा उहे जेके फ़रिश्ता आहिनि उहे था चवनि हाणे हज़रत लूत अलैहिस्सलाम खे قالوا يا لूत إنا رسل ربك, तुंहिंजे रब वटां असीं पैगाम खणी आया आहियूं, असीं रसूल हुन मोकिलियल आहियूं। रसूल माना मोकिलियल। रसूल रबिक लन यसिलू इलैक, हिननि जा हथ तो ताईं न पहुचंदा, यानी हींअर जेको करणु चाहिनि था उहो कोन करे सघंदा। असीं हिननि खे धूड़ था विझूं मुंहं में ऐं इहे अंधा थी वेंदा हलिया ऐं तूं पंहिंजो तो असां ते पहुची कोन सघंदा न पोइ तो ते पहुचंदा। लन यसिलू इलैक फअस्रि बिअहलिक बिक़ितइन मिनल लैल, पोइ तूं सुबुह जो राति जो कुझु हिसो अञा बाक़ी हुजे उन में तूं निकिरी वञ पंहिंजी फैमिली सां गॾु। बिअहलिक तुंहिंजे आल सां, हाणे आल जो वरी बि लफ़्ज़ आल बैत, अहलिक तुंहिंजी यानी घर तुंहिंजूं छोकिरियूं उहे बि ॼण अहल थियूं तुंहिंजूं, घर वारी बि तुंहिंजी अहल आहे। हज़रत इब्राहिम जी बि अहल उहा, त अहल बैत जी माना छा आहे? अहल बैत जी माना कोन रुॻो औलाद हुजे, औलाद बि आहे त ज़ालूं बि आहिनि त सभु कुझु आहे। लन यसिलू इलैक फअस्रि बिअहलिक बिक़ितइन मिनल लैल, हिसो किसो अञा हुजे राति जो हुन में तूं निकिरी वञ। वला यल्तफ़ित मिनकुम, तव्हां वञा को बि पोइते न निहारे, इल्तिफ़ात न करे। इल्तिफ़ात माना मुंहुं मोड़े ऐं ॾिसणु उन ॻाल्हि ॾांहुं, यानी पोइते मुंहुं मोड़े न ॾिसिजो, पोइते वराए न ॾिसिजो, बसि इहो इल्तिफ़ात करणु इहो आहे। महबूब इल्तिफ़ात कंदो त हाणे तवजो कंदो, त तव्हां तवजो कंदो या न तव्हांजी दिलि उते छॾे आया आहियो, तंहिं करे तव्हांजो तवजो ओॾांहुं आहे। त हिन माई जेका हुई, छो जो उन्हनि मथां हुई वीचारी नेशनलिस्ट हुई, पाण वारा नेशनलिस्ट हुआ, पंहिंजे क़ौम जी हुनखे ॻणती हुई त ॻणती त इब्राहिम खे बि हुई त छा अलाह ताला न तबाह करे सुठो आहे, पर पोइ इहो ॼण हुकुम हो हुनजो, छो जो हुनजी दिलि ॼण हुन सां हुई, ॿी का बुछाई कान हुई वीचारी में। वला यल्तफ़ित, पोइ इल्तिफ़ात न कर, हिन पोइते मुंहुं मोड़े न ॾिसजो। मिनकुम, तव्हां वञा को बि, यानी न तूं न तुंहिंजियूं धीअरूं न तुंहिंजी ज़ाल, पर ज़ाल पोइते निहारींदी। वला यल्तफ़ित मिनकुम अहदुन, तव्हां हिकिड़ो बि पोइते न निहारे। इल्ला इम्राअतक, सवाइ तुंहिंजे घर वारी जे, हाणे त इमरत ज़ाल आहे। इनक मुसीब, हा उन ते असाब उन ते थी अचूं, मुसीब माना लॻे जेका अची शइ, असाब जेका लॻे अची, मुसीबत उहा जेका अची लॻे। इन्नहु मुसीब हा मा असाबहुम, जेको अचणो जो लॻणो आहे सो अची लॻंदो हुनखे, जेको मतिलबु तक़दीर में हुनजे लिखियलु आहे सो थींदो, पंहिंजे लोह कलम में लिखियलु आहे। इन्नहु मुसीब हा, इहा ॻाल्हि हुन ते मुसीबत लिखियलु आहे, पहुचंदी हुनखे जेका पहुचणी आहे। इन्नहु मुसीब हा मा असाबहुम इन मौइदहुम सुबुह, सुबुह जो वाइदो आहे थियलु, यानी सुबुह जेको आहे सुठी ख़बर खणी ईंदो, पर सुबुह आहे बुछड़ियुनि जे लाइ बुछड़ी ख़बर खणी ईंदो, ॿई ॻाल्हियूं आहिनि। पंहिंजे हुन शाइर चयो अंग्रेज़ी जे हिन जा इफ विंटर कम्स कैन स्प्रिंग बी फॉर बिहाइंड, त हाणे हुनजो हिते उहो लफ़्ज़ आहे सुबुह जे मुतलिक़, त मौइदहुम इन मौइदहुम सुबुह, बेशक वाइदो थियलु आहे सुबुह जो, यानी सुबुह जे वक़्तु इहो कमु थींदो,
जेका तबाही बर्बादी हिन शहर ते ईंदी सुबुह जे वक़्तु ईंदी। अलाइस सुबुह बि क़रीब, छा सुबुह वेझो न आहे? त सुबुह वेझो न आहे में ॿई माना हुआ आहिनि। सुबुह निजात वारनि जे लाइ वेझो आहे जो निजात पाईंदा, तबाही बर्बादी वारनि जे लाइ उहा आहे त उहो तबाह बर्बाद थींदा। अलाइस सुबुह बि क़रीब, छा वेझो न आहे सुबुह? त सुबुह वेझो आहे अल्हम्दुलिल्लाह, सुबुह परे न आहे, सुबुह क़रीब आहे। यानी सुबुल इस्लाम इनखे चवंदा, मतिलबु त शुरू जेका इस्लाम जी ॻाल्हि थी त अहिड़े नमूने सां इस्लाम हुई। सूरत मकी आहे, ॾुखिया ॾींहं अञा हुआ, इन करे पंहिंजो सुबुह वेझो आहे। यानी इन्ना अंज़लना फ़ी लैलतुल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र ख़ैर मिन अल्फ़ शहर तनज़्ज़ुल मलाइकतु रूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मतलइल फ़ज्र। फ़ज्रुल इस्लाम या सुबुह इस्लाम, त इस्लाम जी फ़ज्र इहा आहे। अलाइस सुबुह बि क़रीब। फलम्मा जाअ अमरुना, पोइ जॾहिं असांजो अमर अची चुको हो, यानी हुकुम जेको यानी अज़ाब असांजो, अमर माना हिते अज़ाब जे माना में निकिरंदी। अमर माना हुकुम असांजो अची चुको हो। फलम्मा जाअ अमरुना जअलना आलिहा साफ़िला, जेके मथां हुआ, जेके मोतबर हुआ, जेके चौधरी वॾेरा हुआ, जेके बदमाशी बुछड़ाई घणी कंदा हुआ, साफ़िला उनखे कयोसीं हेठूं, हेठां हिन खे मथां, मथां हिन खे हेठां। वअमतरना अलैहा हिजारा, ऐं उन शहर ते असां पथरनि जो मींहुं वसायो। अमतरना मतर चइबो आहे मींहं खे, मींहुं पथरनि जो, पाणीअ जो मींहुं न, पथरनि जो मींहुं वसायोसीं। वअमतरना अलैहा हिजारतम मिन सिज्जील, उहे पकल हुनजे पथर जेके आहिनि, सख़्तु पथर, नरम पथर न। सिज्जील मंदूद, हिक ॿिए जे मथां तहबत, तहबत। मुसव्वमतन इंद रब्बिक, सभु कंहिंजो नालो लिखियलु, हीउ फलाणे खे लॻंदो, हीउ फलाणे खे लॻंदो, हीउ फलाणे हंधि किरंदो, हीउ फलाणे हंधि, सभु कंहिंजो नालो लिखियलु आहे हुन पथर ते। जीअं तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिन मअकूल, पकल तैर खणी आया, सभु कंहिं ते पथरीअ ते लिखियलु हो, हीउ फलाणे खे लॻंदी, हीउ फलाणे खे लॻंदी, हीउ फलाणे खे लॻंदी। तीअं हिते थियो ॼण। وجعلنا عليها سافلها وامطرنا عليها حجارة من سجيل منضود مسومة عند ربك, तुंहिंजे रब वटां हुन ते लिखियलु आहे नालो, निशान थियल आहिनि उहे। वमा हिय मिन الظالمين ببعيد, इहो ज़ालिमनि खां इहो परे न आहे, यानी अज़ाब जेको अचण वारो आहे इहो थियो सो परे न आहे, ज़ालिमनि खे निट पहुचंदो। ऐं हाणे बि जेके धरती ते ज़ालिम आहिनि, अलाह ताला उन्हनि खे पुॼंदो पाण ई, ऐं पंहिंजो ज़ालिमनि ते अलाह ताला जो ॾमर थींदो हिन दुनिया में बि, हुन दुनिया में बि। असां वटि पाकिस्तान में, सिंध में, बलूचिस्तान में तमामु वॾा ज़ुल्म पिया थियनि। रब पाक हिन ज़ालिमनि खे तबाह ऐं बर्बादु करे, ऐं रब पाक हिन हीलनि ऐं ज़ईफ़नि खे पंहिंजो मदद पंहिंजी मोकिले ऐं हिननि खे निजात ॾियारे, ऐं सॼी धरती जे माण्हुनि खे, इंसान ज़ात खे जेके आज़ार पखेड़ियुनि जा वॉर मॉन्गर्स जेके धरती ते वेठा वेपन्स विकिणनि ऐं जंगियूं कराइनि, रब पाक उन्हनि खे तबाह ऐं बर्बादु करे। यार अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वादना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु रब्बुल अर्शिल अज़ीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अहल बैत अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हाणे 83 आयतुनि ताईं असां हिते ख़तमु कयो इंशा अल्लाह। अॻिते वरी मदियन शुएब अलैहिस्सलाम जेको हज़रत इब्राहिम जे औलाद मज़ा आहे, कतूरा जे घरवारी, कतूरा घरवारी मज़ा मदियन आहे, उन जो औलाद। सलाम अलैकुम।